ओ मुझी अम्मा, ओ मुझी भेण, तू भी सिर झुकाए अल्लाह जे गया। मर्द आयो या औरतूं, नंढा आयो या वड्डा, कुराड़ा आयो या जवान, सेहतमंद आयो या बीमार, नमाज नाहे छड़नी, नमाज नाहे छड़नी। साईं फरमाइनि था नमाज वो छॾींदो आहे जेको इस्लाम जो ज़ंजीर कड़ो कड़े का छिन्नी टोड़े धार करे सके। जेको नमाज न तो पढ़े इन्हें पंजे दीन जो दीवारूं ड्राहे छॾी, इन्हें जे दीन जो भितियूं किरी पियूं, छित किरी पई, पाड़ूं पटजी वियूं इन्हें जे दीन जो, जे अल्लाह जो फर्ज नमाज छॾे ॾिनी। वदा तू केड़ो मुसलमान थिए, तू केड़ो फकीर चे बे जो तू नमाज न पढ़ी, अल्लाह जो फर्ज न अदा करी, वरी सदाई तमाम सही मां आशिक रसूल है। चा आशिक रसूल ये थींदा? साईं फरमाइनि था बिलाल तू बांग चो, मां मदीने जे घिचुन में घुमी ॾिसां, जेके नमाज ते नथा अचनि उन्हनि जे घरनि खे बाहि ॾेई साड़े छॾिया, इन्हनि जे घरनि खे बाहि ॾेई छॾिया, जलाए छॾिया इन्हनि जा घर, जेकी बांग ॿुधी नमाज ते नथा अचनि। उहा दा जे आशिक रसूल आहीं त 5 वक्त नमाज पढ़, पर जे सच्चो महबूब जो हुबदार आहीं त पोइ रात जो थी तहज्जुद जी नमाज बि पढ़, तहज्जुद में पढ़। जो साईं फरमाइनि था रकअतान फी जौफिल लैलिल आखिर खैरुम मिन दुनिया व मा फीहा। ही दुनिया ऐं दुनिया में जो कुछ आहे इन्हनि सभिनी खां उहे 2 रकातूं भलियूं आहिनि जेके रात जे पोएं हिस्से में तूं पढ़ी। चौ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह।